Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Mir. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? ऐं 2 ॾींहं मोकल हुई। आई होप त तव्हां जेको आहे मोकलो इंजॉय कयो हूंदियूं। मोकलो इंजॉय कयो या गर्मी इंजॉय कई, छो त हीट वेव हुयो ऐं कल्ह लास्ट डे हुयो हीट वेव जो। ऐं ॿुधण में अचे थो त अॼु खां जेको आहे समुंड जूं हवाऊं जेके आहिनि उहे वरी सां बहाल थी वेंदियूं। पर ज़ाहिर आहे हर शइ में 24 कलाक लॻंदा आहिनि नॉर्मल थियण में। सो अवाम काफ़ी परेशान आहे ऐं हर वक़्तु जेको आहे मां ॾिसी रही आहियां त अवाम जो सिर्फ़ु हिकिड़ो ई सुवालु आहे त बारिश कॾहिं थींदी ऐं हवाऊं कॾहिं बहाल थींदियूं कराची में। त थोरो सब्र कयो। अॼु मतिलबु पहिरियों ॾींहुं आहे, थोरो मौसम बहितर थियो आहे, हवाऊं शुरू थियूं आहिनि। इंशाअल्लाह सुभाणे खां मज़ीद हवाउनि में इज़ाफ़ो थींदो ऐं वधीक सुठो मौसम थी वेंदो ऐं जेके झुड़ जेके सफ़ा ग़ाइबु थी विया हुआ उहे बि वापसि कराची जो रुख़ कंदा। सभिनि खां पहिरियां त असांखे हिकिड़ो अमल करणु घुरिजे जेको मां हमेशह चवंदी आहियां त जेकॾहिं असांखे पंहिंजे कराची खे बहितर करिणो आहे, मौसम खे बहितर करिणो आहे, त असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वण हणणा आहिनि। ऐं इहो ई हिकिड़ो हल आहे। वण लॻा बि आहिनि, ईअं न आहे त वण न आहिनि लॻा, पर अञा मज़ीद असांखे वण हणण जी ज़रूरत आहे। कराची शहर में वॾी वॾी बिल्डिंग्स ठही वियूं आहिनि ऐं वण कटे करे उन्हनि जायुनि ते बिल्डिंग्स ठाहियूं वियूं आहिनि, पर जिथे जिथे वण लॻा आहिनि, पर असांजी कोशिशि इहा ई आहे, असांजी अपील इहा ई आहे त मज़ीद अञा वण लॻनि त थी सघे थो मौसम कुझु बहितर थी वञे। अॼु जेको आहे नेशनल पोस्टल डे बि आहे ऐं नेशनल पोस्टल डे इज़ सेलिब्रेटेड एज़ अ मेटोलॉजिस्ट जेके असां चवंदा आहियूं, छो त उहे असांखे प्रिडिक्शन्स ॿुधाईंदा आहिनि। ज़ाहिर आहे वधीक ख़बर त अल्लाह खे आहे ऐं इंसानु थोरो घणो साइंसी दौर जे हिसाब सां उन में पंहिंजी सलाहियतूं ॾेखारे सघे थो। त असां उनखे मेटोलॉजिस्ट खे ख़राज तहसीन पेश था कयूं जेकी असांखे ॿुधाईंदा आहिनि त रेन कॾहिं थियण वारी आहे, यानी बरसाति कॾहिं थियण वारी आहे ऐं बरसाति केतिरी थींदी। उन खां अलावा हवाउनि जो जेको रुख़ हूंदो आहे, हवाऊं केतिरी स्पीड सां लॻंदियूं या केतिरी स्पीड हवाउनि जी आहे, या त वरी जेका बर्फ़बारी जेका थींदी आहे या ॻड़ो पवंदो आहे बरसातुनि में, उन जे हवाले सां असांखे पहिरियां ई आगाह कंदा आहिनि। सो नेशनल लेवल ते अॼु पोस्टल डे आहे। जेके वर्कर्स आहिनि स्पेशली उन्हनि खे जेको आहे ख़राज तहसीन पेश कयो वेंदो आहे अॼोके ॾींहं ते, छो त इहे राति ॾींहं कमु कंदा आहिनि। हिकिड़ो सेकेंड बि इहे पंहिंजी सीट तां हटंदा न आहिनि ऐं 24 कलाक नॉन स्टॉप ही जेको आहे नज़र रखंदा आहिनि इन्हनि शयुनि ते त इहे न त ख़ुदा न ख़ास्ता असांजी अखि लॻी वञे या थोरी देरि जे लाइ बि असांजी नज़र हेॾां खां होॾे थिए त उन में प्रॉब्लम थी सघे थो। त हर वक़्तु हू मॉनिटरिंग कंदा रहंदा आहिनि। अॼु असां वटि ज़बरदस्त गेस्ट आहिनि ऐं उन खां पहिरियां त मां इहो ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदसि त असांजी टीम में हिकिड़ो इज़ाफ़ो थियो आहे। जेके असांजा पियानो प्लेयर आहिनि इनायत अली असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि, सो उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। तव्हांखे माइक ई नाहे लॻियल। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? माशाअल्लाह बिल्कुलु ठीकु ठाकु। अच्छा, इनायत भाउ असांजी टीम जो हिसो आहे ऐं इंशाअल्लाह तव्हां उन्हनि खे डेली असांजे शो में ॾिसंदा ऐं एज़ अ पियानो प्लेयर तव्हां उन्हनि खे ॾिसंदा। ॿी जेका भेण असां सां गॾु हिते मौजूदु आहे माशाअल्लाह अॼु जी जेका न्याणी आहे, जेका कुझु करणु चाहे थी या त काई बि फील्ड हूंदी आहे न, मतिलबु काई बि अहिड़ी फील्ड जेका तव्हां चूज़ कयो था उन में जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजी फैमिली खे प्राउड फील कराइणु चाहियो था त हीअ हिकिड़ी सुठी फील्ड आहे। ऐं मां चवां थी त चाहे उहो PCS हुजे या CSS एग्ज़ाम्स हुजनि जंहिंमें तव्हां टॉप कयो था। हर साल एग्ज़ाम्स ॾींदियूं आहिनि न्याणियूं असांजा भाइर, पर कोई अहिड़ो लकी पर्सन हूंदो आहे जेको इन में टॉप कंदो आहे, उहो बि सिंध लेवल ते टॉप कंदो आहे। त असांजी भेण आहे जेका PCS टॉपर आहे सॼे सिंध में, DSP फ़ाइज़ा सोधर ऐं डिफेंस में पोस्टिंग आहे इन्हनि जी। हूअं त लाड़काना खां बिलोंग कनि थियूं, पर डोमिसाइल वग़ैरह जेके इन्हनि जा ठहियल आहिनि उहे कंबर शिदातकोट जा ठहियल आहिनि ऐं गॾु गॾु सिल्वर मेडलिस्ट बि आहिनि, डॉक्टर बि आहिनि। सो उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, अल्हम्दुलिल्लाह। ऐं माशाअल्लाह मतिलबु तव्हां डॉक्टर वरी DSP, इहो छा सीन आहे भई? पहिरियां मेडिकल कई एंड मेडिकल तमामु सुठो प्रोफेशन आहे, नोबल प्रोफेशन आहे बल्कि मूंखे चवणु घुरिजे।
जंहिंमें तव्हां काफ़ी आवाम जी ख़िदमत करे सघो था बट बचपन खां ई सिविल सर्विस जॉइन करण जो शौक़ु हुयो अच्छा। सो देन चांस मिलियो एंड अल्लाह ताला कामयाबी ॾिनी माशाअल्लाह। त प्रोफेशन खे स्विच कयो सही। एंड नाउ सर्विंग इन पुलिस। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा मां तव्हां सां मज़ीद गुफ़्तगू कंदसि, मां पंहिंजे ॿियनि गेस्ट जो बि इंट्रोडक्शन कराए वठां। ॿियो असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि डफली ते डॉक्टर इख्तियार बलेलानी ऐं उन खां अलावा असांजे साथ जेके सिंगर हिते मौजूदु आहिनि मंज़ूर अली समूह ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि जो पुटु आहे आतिफ़ अली समूह ऐं ढोलक ते असां सां गॾु आहे अली हैदर। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्लाह जो रखे साल माशाल्लाह। अच्छा त जीअं तव्हां ॻाल्हि कई त मतिलबु तव्हां MBBS कई आहे त इहो बि तव्हांखे शौक़ु हुयो या तव्हांजी फैमिली जो हुयो त तव्हां MBBS कयो? टू बी वेरी ऑनेस्ट इनिशियली त तक़रीबन जेके असां ख़वातीन हूंदा आहियूं त उन्हनि जी लाइ हिकु ईज़ी जेको पाथ सम्झो वेंदो आहे या प्रोफेशन सम्झो वेंदो आहे उहो मेडिकल सम्झो वेंदो आहे एंड बॉइज़ लाइ घणे तौर ते इंजीनियरिंग या लॉ करे वरिती। एग्ज़ैक्टली। सो फॉलोइंग दैट ट्रेडिशन मां मेडिकल में अची वियसि एंड मां क्वालिफाई कयो एंड देन मुंहिंजी एंट्री थी इन मेडिकल कॉलेज। सुठो मज़ो आयो, सुठी फील्ड आहे एंड आई ऑलवेज़ फील प्राउड टू बी कॉल्ड एज डॉक्टर एंड जेको आहे तमामु सुठी ख़िदमत करे सघो था तव्हां मुआशरे जी बीइंग डॉक्टर। बट जेकी ख़्वाहिश हुई पंहिंजी पर्सनल उहा इहा हुई त मां ब्यूरोक्रेसी खे या सिविल सर्विस खे जॉइन कयां। रीज़न छा हुयो उनजो इन फील्ड में अचण जो? हालांकि डॉक्टर फील्ड हिकिड़ी तमामु वॾी फील्ड आहे, तमामु बहितरीनु फील्ड आहे। जी एग्ज़ैक्टली। तव्हां मुंहिंजो इहो मञणु आहे त कंहिं बि फील्ड में हुजो ऐं कंहिं बि लाइफ जे स्टेज ते हुजो कंहिं बि ज़रिए से तव्हां आवाम जी ख़िदमत करे सघो था, हिन मुल्क खे सर्व करे सघो था, चाहे तव्हां डॉक्टर आहियो, तव्हां पुलिस आहियो या तव्हां सोशल वर्क कयो था। बट पंहिंजी हिकु एम्बिशन हूंदी आहे, पंहिंजी हिकु ख़्वाहिश हूंदी आहे कि तव्हां कहिड़े प्रोफेशन में सर्व करणु चाहियो था। ऐं मां सम्झां थी कि बीइंग डॉक्टर त मां हिन मुआशरे खे कमु अची सघां पई बट बीइंग अ वुमेन पुलिस ऑफिसर हिकु लेडी थी करे पुलिस में अची करे मां हिन मुआशरे खे स्पेशली हिन मुआशरे जी ख़वातीन खे इमीडिएट जस्टिस ॾेई सघां थी, इमीडिएट रिलीफ ॾेई सघां थी, उन्हनि जे कमु अची सघां थी। सो अहिड़े कुझु क़िस्म जा ख़्यालात बचपन खां ई ज़हन में हुया। सो आई ऑलवेज़ वांटेड टू शिफ्ट टू दिस प्रोफेशन सिविल सर्विस। सो इन ख़्यालात जे बुनियाद ते ई मां प्रिपरेशन कई, अदर एग्ज़ाम्स ॾिना एंड नाउ आई एम हियर। माशाल्लाह। तव्हां सॼी सिंध में टॉप कयो ऐं उन खां पोइ तव्हांजी फैमिली जो तव्हांजो रिएक्शन छा हुयो? तव्हांखे मतिलबु उमेद हुई त तव्हां टॉप करे वेंदा या तव्हां सिलेक्शन थी वेंदी तव्हांजी? महिनत त मुसलसिल हुई ऐं जेको बि इंसानु महिनत कंदो आहे उहो हिकु उमेद सां ई महिनत कंदो आहे त कामयाबु थींदासीं। अगरि तव्हांखे उमेद न हूंदी आहे कामयाबी जी तव्हां उन तरीक़े सां महिनत बि न करे सघंदा आहियो। सही। सो बिल्कुलु कामयाबी जी उमेद त हर वक़्तु हुई ऐं अल्लाह ताला कामयाबु कयो एंड मूंखे हिन ॻाल्हि जी तमामु घणी ख़ुशी आहे कि न सिर्फ़ु मुंहिंजी कामयाबी थिए ऐं मुंहिंजी पेरेंट्स, मुंहिंजी ओवरऑल फैमिली ख़ुशि थी बट पूरी सिंध मूंखे रिकग्नाइज़ कयो बीइंग अ लेडी। जॾहिं मां पुलिस में एलोकेट थियमि ऐं पूरी सिंध में मां टॉप कयो त तमामु घणी रिकग्निशन, तमामु घणी इज़त मिली। सही। सो आई फील गुड एंड फील हैप्पी अबाउट दैट कि असांजी न्याणियुनि खे एग्ज़ाम्स कमीशन जा इम्तिहान पास करण ते असांजी सिंध जा माण्हू एतिरो एप्रिशिएट करनि था, एतिरो रिकग्नाइज़ करनि था। छो त अगरि न करनि त शायदि कई अहिड़े मरहला हूंदा आहिनि जंहिंमें ख़वातीन डिस्करेज बि थी वेंदियूं आहिनि अहिड़नि प्रोफेशन्स में अचण खां। बट जॾहिं तव्हांखे ओवरऑल कम्यूनिटी, तव्हांजी फैमिली, तव्हांजो हस्बैंड, तव्हांजो पूरो जेको आहे न मुआशरो तव्हांखे सपोर्ट कंदो आहे त पोइ तव्हां ॿिए लेवल सां कॉन्फिडेंस में अची वेंदा आहियो। हक़ीक़त ॻाल्हि आहे। ऐं मां सम्झां थी त तव्हांजो हस्बैंड ऐं तव्हांजी फैमिली इज़ अ बैकबोन। एग्ज़ैक्टली। तव्हांजी सपोर्टिव फैमिली आहे न त तव्हां सभु कुझु करे सघो था दुनिया में। ऐं इलाही असांजी भेनरूं आहिनि जिन खे इहे वसाइल बि न आहिनि ऐं वरी उन्हनि जी फैमिली बि सपोर्ट उन्हनि खे नथी करे त हुननि वीचारनि जा जेके ख़्वाब आहिनि न उहे अधूरा ई रहिजी था वञनि। बिल्कुलु। हर फैमिली खे पंहिंजी न्याणियुनि खे सपोर्ट करणु घुरिजे, फाइनेंशियली, मॉरली उन्हनि खे सपोर्ट करणु घुरिजे। छो त जेसि ताईं हिकु लेडी खे पंहिंजी फैमिली सपोर्ट न कंदी त उहा मुआशरे खे बि मुंहुं न ॾेई सघंदी। पहिरियों स्टेज उहा हूंदो आहे कि उनखे पंहिंजो ख़ानदान, उनजी फैमिली सपोर्ट करे। नेक्स्ट स्टेज में उनखे सोसाइटी सपोर्ट करे ऐं असांजी न्याणियुनि खे तमामु घणी ज़रूरत आहे इन सपोर्ट जी। बिल्कुलु। सो जेके बि मूंखे ॿुधी रहिया आहिनि मां उनखे इहो चवंदमि कि कॾहिं बि का न्याणी अगरि कंहिं स्टेज ते किथे महिनत करे थी ऐं कंहिं स्टेज ते पहुचणु चाहे थी त उनखे बराए महिरबानी सपोर्ट कयो। सही। तव्हां सिल्वर मेडलिस्ट आहियो
ऐं तव्हांखे इहो जेको सिल्वर मेडल मिलियो त इहो तव्हांखे छा ते मिलियो हुयो? मेडिकल कॉलेजिस में ॿियनि यूनिवर्सिटीज़ में बि इहो सिस्टम हूंदो कि डिफरेंट सब्जेक्ट्स में डिस्टिंक्शन्स हूंदियूं आहिनि, पोइ उन्हनि खे कंबाइन करे जेको आहे न कुझु कैंडिडेट्स जेके आहिनि फाइनल कया वेंदा आहिनि जंहिंखे गोल्ड एंड सिल्वर मेडल्स मिलंदो आहे। त मुंहिंजी डिफरेंट सब्जेक्ट्स में मेडिकल में डिस्टिंक्शन्स हुयूं, उन जी बेसिस ते मूंखे सिल्वर मेडल्स मिलियो हुयो। ज़बरदस्त। तव्हांजी हाणे मुंहिंजे ख़्याल सां रिसेंटली तव्हांजी ट्रेनिंग्स ख़तमु थियूं आहिनि। जी जी। ऐं ट्रेनिंग वारो मरहलो तव्हांजो कीअं रहियो, उन जे बारे में मां चाहींदसि त तव्हां असांजे व्यूवर्स खे कुझु ॿुधायो। ट्रेनिंग नेशनल पुलिस अकेडमी इस्लामाबाद में थी पुलिस जी, ऐं तमामु बहितरीनु ट्रेनिंग वई। कुछ टाइम टफ लगी, कुछ टाइम मज़ो भी आयो, बट ओवरऑल ॾाढा मेमोरेबल डेज़ हूंदा आहिनि ट्रेनिंग जा, बिकॉज तव्हांखे कोई टेंशन न हूंदो आहे, जस्ट तव्हांखे ट्रेनिंग गुज़ारणी हूंदी आहे। एंड पुलिस जी ट्रेनिंग कदरनि ॿियनि इंस्टीट्यूशन्स खां ॾाढी टफ बि हूंदी आहे, बट पर्सनल ग्रोथ थी, पंहिंजो एंड्योरेंस ॾिसी केतिरी आहे तव्हां में, केतिरो तव्हां करे सघो था, उन शयुनि जी ख़बर पई एंड सुठी ट्रेनिंग थी वई। मां पंहिंजी ट्रेनिंग में इस्लामाबाद अकेडमी में टॉपर भी हुयमि। माशाल्लाह। तो तमामु बहितरीनु वक़्तु गुज़रियो। माशाल्लाह माशाल्लाह, यानी त तव्हां हर तरह सां मल्टी टैलेंटेड आहियो। त हर शइ में तव्हां टॉप कई आहे। अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असांजी जेके भेनरूं आहिनि, तव्हां उन्हनि जे लाइ ज़ाहिर आहे हिकिड़ो रोल मॉडल जो कैरेक्टर प्ले करे रहिया आहियो, त उन्हनि खे छा सजेशन ॾियणु चाहींदव जेकॾहिं हू हिन तरफ़ अचणु चाहिनि थियूं ऐं टॉप करणु चाहिनि थियूं CSS एग्ज़ाम या PCS जेको बि, त उन्हनि जे लाइ अहिड़ियूं कहिड़ियूं टिप्स आहिनि तव्हां जेके उन्हनि खे ॾियणु चाहींदव? नॉट ओनली फॉर वुमेन बट सभिनी उन्हनि एस्पिरेंट्स लाइ जेके कंहिं बि कॉम्पिटेटिव एग्ज़ाम लाइ वञनि था, बी इट CSS और PCS, उन्हनि लाइ सभ खां पहिरियां त इहा ई जो आहे न टिप आहे त महिनत, जीअं क़ाइदे आज़म चवंदो हुयो वर्क एंड वर्क। सो महिनत महिनत एंड महिनत, हर एग्ज़ाम में हर टास्क में जेसि ताईं जुस्तजू न आहे, महिनत न आहे, त कामयाबी न आहे। तो कोई बि जो है टारगेट अगरि तव्हां रखो था, अचीव करणु चाहियो था उनखे, त तमामु घणी महिनत कजे। उन खां अलावा रेलेवेंट रहिजे, कंसिस्टेंट रहिजे। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके कुझु टाइम महिनत कंदा आहिनि ऐं उन खां पोइ वरी थकिजी पवंदा आहिनि, चवंदा आहिनि यार हाणे मूंखां नथो थिए। त इहा शइ बि पाण मां कढणी आहे कि अहिड़ी विल हुजणु खपे त कंसिस्टेंटली महिनत करणी आहे, बिकॉज़ जॾहिं बि तव्हां कंहिं टारगेट जे पोयां लॻंदा आहियो, कंहिं गोल जे पोयां लॻंदा आहियो, त तव्हांखे फेलियर्स बि ॾिसणा पवंदा आहिनि। इट्स नॉट पॉसिबल कि हर वक़्तु तव्हांखे कामयाबी मिले। जॾहिं बि तव्हां फेलियर्स खे ॾिसो त उनखे ॾिसी घबराइजी न वञो ऐं उनखे ॾिसी मायूस न थी वञो ऐं वरी हिकु दफ़ो ॿीहर स्टार्ट करे महिनत कयो। इंशाल्लाह तव्हां कामयाबु थींदव। ऐं कंसिस्टेंसी इज़ द की। महिनत करणु कॾहिं न छॾिणो आहे। अगरि तव्हां कंहिं पर्टिकुलर गोल में कामयाबु नथा थियो त तव्हां ॿिए कंहिं जॻह ते कामयाबी माणींदा। सही। अच्छा, जीअं असांजी भेनरूं आहिनि जेके एग्ज़ाम्स ॾियनि थियूं ऐं उन्हनि जी सिलेक्शन कंहिं बि वजह सां नथी थिए, त उहो उमेद बि ख़तमु करे छॾींदियूं आहिनि त वरी नेक्स्ट असांखे एग्ज़ाम ॾियणो आहे, त उन्हनि जे लाइ छा चवंदव? ॾिसो, एग्ज़ाम्स अगरि असां पर्टिकुलरली कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जे बारे में ॻाल्हायूं त एस्पिरेंट्स खे ख़बर हूंदी त चांसिस हूंदा आहिनि। CSS में बि 3 चांसिस आहिनि, सिमिलरली PCS में बि चांसिस हूंदा आहिनि। हिकु चांस न आहे त ॿिए चांस में तव्हां ट्राए कयो। अगरि तव्हां पंहिंजा सभई चांसिस जेके आहिनि विञाए वियो था ऐं नथा कामयाबु थियो, त ट्रस्ट मी तव्हांजी कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जी तयारी तव्हांखे एतिरो क़ाबिल करे छॾींदी आहे, तव्हां एतिरा क़ाबिल थी चुका हूंदा आहियो जो तव्हां ज़िंदगी जी कहिड़ी बि ॿी फील्ड में, लाइफ में कहिड़ी बि वॉक ते, कहिड़ी बि जॻह ते तव्हां इन खां वधीक सुठी जॻह ते पहुची सघो था। बिकॉज़ तव्हां में अंदरि उहे कैपेसिटी, उहा कैपेबिलिटीज़ अची वेंदियूं आहिनि, बिकॉज़ तव्हां मुसलसल हिकु वॾे इम्तिहान जी तयारी कंदा आहियो। त अगरि उन जॻह ते तव्हां कामयाबु न थिया हो त डोंट वरी, तव्हांखे ॿी जॻह ते अप्लाई कयो, ॿी जॻह ते तव्हां ट्राए कयो। सभई फील्ड्स आहिनि, सभई जो है न शोबा आहिनि, हिकु शोबे में न त ॿिए शोबे में अप्लाई कयो। ऐं उहा जे महिनत जेका तव्हां कई आहे उहा कॾहिं बि रायगान न वेंदी। उहा तव्हांखे ॿी स्टेज में कमु ईंदी ऐं बहितर तरीक़े सां कमु ईंदी। बिल्कुलु सही। अच्छा, फ़ाइज़ा, तव्हांखे म्यूज़िक सां शौक़ु आहे? हा, म्यूज़िक ॿुधंदी आहियां। म्यूज़िक हिकु अहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे तव्हांजो मूड त फ्रेश करे बि थी, बट कुझु म्यूज़िक सां हिस्ट्री बि कंसर्न हूंदी आहे, कुझु म्यूज़िक सां इमोशन्स कंसर्न हूंदा आहिनि। सो म्यूज़िक ज़रूरु ॿुधणु घुरिजे ऐं हर कंहिंजी पंहिंजी चॉइस हूंदी आहे। डिफरेंट मुंहिंजो चॉइस इहो हूंदो आहे त मां मूड जे हिसाब सां म्यूज़िक ॿुधंदी आहियां। जहिड़ो मूड हूंदो आहे ओड़ो म्यूज़िक। हींअर कहिड़ो मूड आहे तव्हांजो? हिन महिल ॾाढो फ्रेश मूड आहे, सो सम फ्रेश ऐं
पसंदि लाइवली कंदा आहियो? बिल्कुलु तमामु घणो पसंदि फोक कंदा आहियो? पसंदि कंदी आहियां सिंध जी जो आहे न फोक टेल्स जेके आहिनि फोक स्टोरीज़ जेके आहिनि उन सां तमामु लॻाव आहे छो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान जी तयारी करण महिल ऐं वैसे बि स्कूल कॉलेजिस में जी, जेको जी, असां जी। सिंधी लिटरेचर पढ़ूं था जी, जी। उन में असां फोक स्टोरीज़ पढ़ियूं सही। उन्हनि जूं फोक टेल्स में जेके शहाब लतीफ़ भिटाई आहिनि या जेके ॿिया असांजा वॾा शाइर आहिनि जिन उन्हनि ते शाइरी कई आहे सही। एंड देन उन शाइरी खे जेको म्यूज़िक में ट्रांसलेट कयो आहे असांजे सिंगर्स सही। उन्हनि सभिनी खे ॿुधी करे ख़ुशी बि थींदी आहे ऐं रेलेवेंट बि लॻंदो आहे वाओ। बिकॉज़ उनजी नॉलेज आहे पढ़ियो जी, आहे जी, सुठो जी। लॻंदो आहे ज़बरदस्त त पोइ हींअर थोरी म्यूज़िक बि इंजॉय करे बिल्कुलु। वठूं त मां हींअर छा पिया ॿुधायो असांखे सरकार अनवर साईं जी काफ़ी पिया ॿुधाए जी हर बेले तगयार दिया हर बेले तगयार दिया मत बैठड़ी का गुयुडारा आप बजा के नकासिद भेजा मैं न थी गया हाल बीमारा यार बाजू 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 आए यार बाजू सारा जीवन पूरे अते अंदरू दर्द हजारा गुलाम फरीदा मैं इवें रोवा जिवें बिछड़ी कूंज कतारा रोज यजलती तांखा तांखा रोज यजलती तांखा रोज यजलती तांखा लगिया यार तिया लगिया दोस्तियां लगिया यार तिया लगिया दोस्तियां रोज यजलती तांखा तांखा रोज यजलती तांखा तांखा रोज यजलती तांखा लगिया यार तिया लगिया दोस्तियां ओ लगिया यार तिया लगिया दोस्तियां रोज यजलती तीर नैना तीर नैना दे छुटरे तादे तीर नैना दे छुटरे तादे सीने दे विच सांगा सांगा सीने दे विच सांगा सांगा सीने दे विच सांगा लगिया यार दिया लगिया दोस्तियां लगिया यार दिया लगिया दोस्तियां रोज यजलतियां तांखा तांखा रोज यजलतियां
दियां तांगा लगिया यार दियां लगिया दोस्त दियां लगिया यार दियां लगिया दोस्त दियां रोज यजल दियां कालू पला कोई माम सुञाणे कालू पला कोई माम सुञाणे दानी दा बानी दा पादा पा मामा पा मगरे मगरे सा कालू पला कोई माम सुञाणे अलस्त पे रबे कुम पांगा पागा अलस्त पे रबे कुम मांगा मांगा अलस्त पे रबे कुम मांगा मिलिया यार दियां मिलिया दोस्त दियां वो मिलिया यार दियां मिलिया दोस्त दियां रोज यजल दियां तांगा तांगा रोज यजल दियां तांगा लगिया यार दियां लगिया दोस्त दियां वो लगिया यार दियां लगिया दोस्त दियां रोज यजल दियां तांगा अनवर चिट्ठियां रोज जो पढ़दा अनवर चिट्ठियां अनवर चिट्ठियां रोज जो पढ़दा इश्क तुझे दियां तांगा तांगा इश्क तुझे दियां तांगा कुर्बत दे दियां तांगा लगिया यार दियां लगिया दोस्त दियां लगिया यार दियां लगिया दोस्त दियां रोज यजल दियां तांगा तांगा रोज यजल दियां तांगा लगिया यार दियां लगिया दोस्त दियां लगिया यार दियां लगिया दोस्त दियां रोज यजल माशाल्लाह जबरदस्त जबरदस्त नहीं वक्त है ब्रेक जो काले नवन जो जल्दी हाजिर होते हो रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 वेलकम बैक व्यूअर्स बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था नंबर तव्हांजे स्क्रीन ते अची रहियो आहे ऐं जल्दी जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो असांखे कॉल करणु स्टार्ट कयो अच्छा जीअं त तव्हां ॻाल्हि कई ट्रेनिंग जे हवाले सां त इहो बि थोरो असांखे ॿुधायो त ट्रेनिंग तव्हांजी केतिरो अरिसो रही ऐं उन खां पोइ तव्हां जॾहिं एज़ अ DSP अपॉइंट थिया त हिते किथे अपॉइंट थिया तव्हां ट्रेनिंग जेका हूंदी आहे उहा असांजी फेज़िस में हूंदी आहे अच्छा। कुझु फेज़ जेको हूंदो आहे अकेडमी में गुज़रंदो आहे सही जीअं असांजा कुझु महीना अकेडमी में गुज़रिया नेशनल पुलिस अकेडमी में जिते फिज़िकल एंड लॉज रिलेटेड ट्रेनिंग थी सही एंड देन ट्रेनिंग अकेडमी में करण खां पोइ असांखे वरी फील्ड में बि मोकिलींदा आहिनि बट अगेन फॉर द ट्रेनिंग पर्पज़ अच्छा। उनमें तव्हां फुल फ्लेज पोस्टिंग ते न हूंदा आहियो बट ट्रेनिंग ते हूंदा आहियो त ॿियो टाइम 6 मंथ्स जी वरी असांजी यूटीशिप चइबी आहे उहा बि डिस्ट्रिक्ट्स में थींदी आहे फील्ड में उहा बि थी असांजी ऐं मुंहिंजी जेका आहे पर्टिकुलरली कराची में हुई सही एंड देन जॾहिं तव्हांजी अकेडमी वारी ट्रेनिंग ऐं तव्हांजी यूटीशिप कंप्लीट थी वेंदी आहे देन तव्हांजी कमांडो ट्रेनिंग या तंहिंखे इलीट ट्रेनिंग चइबो आहे उहा थींदी आहे उहा असांजी लाहौर में थी सही। एंड उनखे ख़तमु करण खां पोइ टोटल ट्रेनिंग जो फेज़ जेको आहे ख़तमु थींदो आहे एंड देन पासिंग आउट थींदी आहे पासिंग आउट खां पोइ तव्हांखे पोस्टिंग मिलंदी आहे सही त पासिंग आउट खां पोइ मुंहिंजी पहिरीं पोस्टिंग जेका आहे डिस्ट्रिक्ट साउथ कराची में आहे एज़ SDPO डिफेंस सही। एंड आई एम वर्किंग एज़ फर्स्ट टाइम
am SDPO in defense ऐं माशाल्लाह। पहिरीं पोस्टिंग आहे मुंहिंजी माशाल्लाह। अच्छा, उन खां पोइ तव्हांजी का ख़्वाहिश त तव्हांजो जेकॾहिं ट्रांसफ़र थिए त तव्हां पंहिंजे जीअं तव्हां लाड़काना खां बिलोंग कयो था या काई अहिड़ी ख़्वाहिश त कंहिं ॿिए शहर में पोस्टिंग थिए जिथे उते बि पंहिंजी सर्विस एज सच ख्वाहिश न आहे पूरी सिंध में जिथे बि पोस्टिंग मिलंदी उते ख़िदमत कंदासीं अवाम जी सही। ऐं पूरी सिंध पंहिंजी आहे सही। ऐं जंहिं डिस्ट्रिक्ट में जंहिं सब डिवीज़न में लॻाईंदा सीनियर्स उते कमु कंदासीं सही। ऐं मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त असां माण्हुनि खे कमु अची सघूं उन्हनि जा मसइला मसाइल हल करे सघूं ऐं असांजे दफ़्तर जे थ्रू उन्हनि जा मसइला हल थी सघनि त जिथे बि लॻाईंदा कमु कंदासीं सही। अक्रॉस द सिंध। हिन वक़्त ताईं तव्हांखे कोई अहिड़ो कोई कंप्लेन या कोई अहिड़ो मसइलो साम्हूं आयो जंहिं ते तव्हां एक्शन खयो हुजे? डिफरेंट इशूज़ इन जीअं डिस्ट्रिक्ट वाइज़ डिफरेंट क्राइम्स हूंदा आहिनि। डिस्ट्रिक्ट साउथ में काफ़ी क्राइम्स अहिड़ा आहिनि जीअं असां वटि नार्कोटिक्स जो इशू आहे या गुटका मावा जो इशू आहे उन्हनि ते मुसलसल एक्शन कंदा रहंदा आहियूं। सही। सिमिलरली ख़वातीन जा जेके इशूज़ हूंदा आहिनि अगरि उन्हनि खे वर्क प्लेस हरासमेंट थिए थी या उन्हनि जो डोमेस्टिक के इशूज़ आहिनि जंहिंजूं कंप्लेंट्स असां वटि अचनि थियूं थाणे ते उनखे प्रायोरिटी बेसिस ते सॉल्व करण जी कोशिशि कंदा आहियूं। सही। तो हर तरफ़ जो क्राइम जेको आहे ऐं इशूज़ जेके वेरी करनि था फ्रॉम डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट एंड एरिया टू एरियो सभिनी ते कमु कयूं था सही। ऐं सभिनी खे रिज़ॉल्व करण जी कोशिशि कयूं था। सही। अच्छा, बीइंग अ लेडी ऑफिसर कुछ प्रॉब्लम्स या कुछ चैलेंजेस फेस कया तव्हां? Acha, that is a question that is asked by so many people from me and from other lady officers as well. त इनमें कुछ ग्राउंड रियलिटीज़ ये आहिनि त बिल्कुलु बीइंग अ लेडी ऑफिसर इन पुलिस या ॿिए कंहिं शोबे में बीइंग अ लेडी तव्हांखे कुछ इशूज़ तव्हां फेस कंदा आहियो छो त असांजी सोसाइटी जेका आहे मेल डोमिनेटिंग सोसाइटी यू कैन से दैट पेट्रियार्कल और Yes. मेल डोमिनेट सोसाइटी आहे त उनमें अगरि अहिड़नि उहिदनि ते या अहिड़नि पोज़ीशन्स ते ख़वातीन वेहनि थियूं त ओबियसली never उन accept. कल्चर खे फेस करिणो पवंदो आहे। बट अगेन मां जीअं प्रिवियसली चयो त असांजी मुआशिरो असांजी सोसाइटी स्पेशली सिंध जा माण्हू एतिरा एप्रिशिएट कंदा आहिनि एतिरो रिकग्नाइज़ कंदा आहिनि पंहिंजी नियाणियुनि खे छो त मां पर्सनली ॾिठो आहे जेतिरी रिकग्निशन ऐं जेतिरी इज़त सिंध जे माण्हुनि मूंखे ॾिनी आहे त हाणे स्पेस क्रिएट थिए थो आहिस्ता आहिस्ता। हाणे अहिड़नि पोज़ीशन्स ते जीअं पुलिस में बि मायुनि खे सीनियर लेवल ते नियाणियुनि खे एक्सेप्ट कयो थो वञे। असां हिकु चेंज जी तरफ़ वञी रहिया आहियूं। पहिरियां शायदि ख़वातीन खे पुलिस में एतिरो एक्सेप्ट न कयो वियो आहे। हाणे बि पाकिस्तान में अगरि तव्हां ॾिसो त ख़वातीन जो तइदाद 2% खां बि कम घटि आहे पुलिस में। त आहिस्ता आहिस्ता उहो माहौल चेंज पियो थो थिए ऐं उनखे चेंज करण में सभ खां वॾो जेको किरदारु आहे उन्हनि ख़वातीन जो ई आहे जेके अहिड़नि ॾुखियनि ऐं चैलेंजिंग प्रोफेशन्स खे चूज़ कनि थियूं एंड देन अचनि थियूं डिफ़िकल्टीज़ फेस करण खां पोइ बि। जीअं पुलिस में ट्रेनिंग्स डिफ़िकल्ट आहिनि जॉब ऑर्स डिफ़िकल्ट आहिनि त फैमिली खे टाइम नथा ॾेई सघो ऐं बिल्कुलु न ॾींहुं आहे न राति आहे तव्हांखे हर वक़्तु फील्ड में हुजिणो आहे। त इन जे बावजूदि अगरि असांजूं नियाणियूं पुलिस में अचनि थियूं त उहे हिकु चेंज जो बायस बणिजनि थियूं उहे चेंज आणण में हेल्प करनि थियूं ऐं उन्हनि जूं फैमिलीज़ जेके उन्हनि अहिड़नि चैलेंजिंग प्रोफेशन्स में उन्हनि खे अलो करनि था उहे बि उन चेंज जो जेको आहे न बायस बणिजनि था त चेंज अचे पई थी। बाक़ी डिफ़िकल्टीज़ बिल्कुलु आहिनि। हिकु मेल डोमिनेटेड सोसाइटी में तव्हां कमु कयो था तव्हांखे डिफरेंट इश्यूज़ फेस करणा पवनि था बट हमेशह हिम्मत सां कमु घुरिजे। ऐं अगरि असां अॼु जे मुआशिरे में 21st सेंचुरी में बि उन्हनि नंढनि इश्यूज़ खे ॾिसी करे फील्ड में न ईंदासीं कमु न कंदासीं या चैलेंजिस जॉब्स खे एक्सेप्ट न कंदासीं त पोइ चेंज कॾहिं ईंदो? तब्दीली त अचणी आहे ऐं आणी आहे ऐं असांखे ई आणी आहे। बिल्कुलु सही था चओ। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए जीअं तव्हां आहियो ऐं उन खां पहिरियां असांजी हिकु ॿी भेण आई सबा ASP त तव्हां जेतिरियूं यंग छोकिरियूं अचनि थियूं ऐं हिन फील्ड में अचनि थियूं त रियली मतिलबु असां छोकिरियुनि खे हिमत थी महसूसु थिए पई त असां पंहिंजो पाण खे अञा वधीक सिक्योर फील था कयूं। बिल्कुलु त भई असांजी ॻाल्हि कोई न कोई ॿुधण वारो आहे। हाणे अलाह त आहे पर अलाह खां पोइ जेकॾहिं असां पुलिस जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हींअर औरत पंहिंजो पाण खे थोरो घणो सिक्योर फील करे थी। जी बिकॉज़ अगरि तव्हां कंहिं थाणे ते वञो था या कंहिं सब डिवीज़न लेवल ते वञो था ऐं उते तव्हांजो बीइंग अ लेडी तव्हांखे को इशू आहे ऐं तव्हांजो इंटरेक्शन हिकु लेडी ऑफिसर सां थिए थो त ख़वातीन जा अहिड़ा केतिरा ई मसइला आहिनि जेके उहे लेडी ऑफिसर खे कंफर्टेबल तरीक़े सां ॿुधाए सघंदियूं एज़ कम्पेयर टू मेल ऑफिसर। त छो त असांजे मुल्क जी जेका आहे पॉपुलेशन जेका ख़वातीन जी आहे उहा 50% खां वधीक आहे
त उन मुल्क में जंहिं ते ख़वातीन जी पॉपुलेशन एतिरी घणी हुजे त उन में लेडी ऑफिसर्स जो तइदाद बि एतिरो हुजणु खपे जेके बिल्कुलु उन्हनि जे हुजणु खपे, रिलेटेड जेके इश्यूज़ आहिनि उन्हनि खे सॉल्व करे सघनि, सही उन्हनि जी ॻाल्हि मदद आहे, करे सघनि। ऐं ख़ुदा न ख़ास्ता कोई बि अहिड़ो प्रॉब्लम फेस करणो थो पए कंहिं बि न्याणी खे त हू आराम सां तव्हां जहिड़ी भेनरुनि खे जेको आहे पंहिंजो प्रॉब्लम बिल्कुलु, ॿुधाए सघे थी ऐं बिल्कुलु। उते अगरि थाणे ते वेठी आहे त उते बि पंहिंजो पाण खे सिक्योर फील बिल्कुलु, करे सघे थी। comfortable feel हा, करे थी। बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हांजो हस्बैंड केतिरो कोऑपरेटिव आहे, केतिरो सपोर्ट कयो आहे तमामु घणो तव्हांखे? 10/10 10/10 बिकॉज़ मां सम्झां थी कि हिकु लेडी ख़वातीन जेका आहे, औरत जेका आहे, अगरि कंहिं बि स्टेज ते उहो कामयाबु थिए थी त ॿिनि मर्दनि जो तमामु वॾो रोल आहे उन में। Exactly. मां हुजां या मूंसां गॾु तव्हां मुआशरे में ॿी कंहिं औरत खे ॾिसो, हा। हिकु उनजो वालिद वालिद साहब साहब। जेको उनखे पढ़ाए थो, लिखाए थो ऐं कंहिं स्टेज ते पहुचारे थो। जीअं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा वालिद साहब छो त ख़ुदि उहे हिकु टीचर आहिनि ऐं माशाअल्लाह। उन बैकग्राउंड खां आहिनि, त उन्हनि एजुकेशन जो मक़सदु ऐं उनजी अहमियत खे सम्झो ऐं मूंखे जेको आहे न एतिरो इनकरेज कयो ऐं मां हिन स्टेज ते पहुतमि। सिमिलरली सेकेंड जेको मर्द आहे तव्हांजी ज़िंदगी में, कंहिं औरत जी ज़िंदगी में जेको हुन उनखे life partner आहे। उहो आहे तव्हांजो लाइफ पार्टनर। अगरि सही। इहे ॿ मर्द तव्हांखे सपोर्ट कनि मॉरली, फाइनेंशियली ऐं तव्हांखे इनकरेज कनि ऐं हर स्टेज ते तव्हां सां गॾु बीठा हुजनि त पोइ तव्हांखे के बि शइ करण में का दिक़त पेश न ईंदी। ऐं सभिनि खां वधीक मेंटली तव्हां रिलैक्स हुजो, एग्ज़ैक्टली छो जो सभिनि खां वधीक तव्हांजी मेंटल हेल्थ आहे न उहा सभिनि खां पहिरियों डैमेज थींदी आहे जेकॾहिं जी। तव्हांखे सपोर्ट न कयो वञे ऐं तव्हांखे मेंटली जेकॾहिं इहे टॉर्चर कयो वञे न त तव्हां अॻिते नथा वधी सघो। एग्ज़ैक्टली ईअं ई आहे। ऐं जॾहिं तव्हांजो हस्बैंड कोऑपरेटिव आहे ऐं तव्हांखे मेंटली, फिज़िकली या मोरली हर तरह सां तव्हांखे सपोर्ट करे थो त तव्हां सम्झो था त मां शायदि हिन दुनिया जी ई न आहियां। बिल्कुलु ईअं ई आहे, ईअं ई आहे बिल्कुलु। माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा, इन खां अलावा इहो ॿुधायो त तव्हांखे ट्रैवलिंग जो शौक़ु, बुक्स पढ़ण जो शौक़ु? बिल्कुलु तमामु घणो शौक़ु आहे, ट्रैवलिंग जो तमामु घणो शौक़ु आहे। अच्छा। बिकॉज़ ट्रैवलिंग जा काफ़ी जो आहे न बेनिफिट्स आहिनि। सही। सिर्फ़ु माण्हू फ़न जे लाइ या मज़े जे लाइ न घुमे, बट मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त ट्रैवलिंग जेका आहे तव्हांखे तमामु घणो सेखारींदी आहे। सही। तव्हां ट्रैवलिंग जे करे कल्चर सिखंदा आहियो, डिफरेंट एरियाज़ जो क्यूज़ीन सिखंदा आहियो, ॾिसंदा आहियो। उन खां अलावा हिस्ट्री तव्हांखे ख़बर पवंदी आहे। सो जॾहिं बि तव्हांखे मौक़ो मिले तव्हां घुमो। सभ खां पहिरियां पंहिंजे मुल्क खे ॾिसो, असांजो सही ॻाल्हि पाकिस्तान आहे। तमामु प्यारो आहे। नॉर्दर्न एरियाज़ पाकिस्तान जा, असांजी सिंध ॾाढी सुहिणी आहे। डिफरेंट जो आहे न पंहिंजे मुल्क जे एरियाज़ खे घुमो, उन खां पोइ ॿाहिरि बि वञो बिकॉज़ तव्हां ॾाढो घणो सिखंदा आहियो ट्रैवलिंग। सही ॻाल्हि आहे। ट्रैवलिंग खां अलावा बुक्स त नंढे हूंदे खां ई बुक्स पढ़ण जी आदत ज़ाहिर आहे। उन खां पोइ ऑब्वियसली कुझु बुक्स रिक्वायर्ड हूंदा आहिनि पढ़ण लाइ ऐं कुझु बुक्स शौक़ सां पढ़ंदा आहियूं। नॉवेल्स मां शौक़ सां पढ़ंदी आहियां। अच्छा, कॾहिं इहे शौक़ु थियो पोइट्री वग़ैरह करण जो? पोइट्री पढ़ण जो शौक़ु आहे बट करण जो शौक़ु कॾहिं न थियो। अच्छा। हा, इन तरह जो शौक़ु कॾहिं न रहियो आहे। सही। बट पोइट्री मां पसंदि कंदी आहियां। शेख हयाज़ जी पोइट्री मूंखे तमामु हा, घणी पसंदि आहे। सही। सो पोइट्री शौक़ सां पढ़ंदी आहियां, पोइट्री जा बुक्स पढ़ंदी आहियां। वरी करण जो कॾहिं शौक़ु न थियो आहे, न ई सही। अहिड़ो कोई इंट्रस्ट रहियो आहे की मां सही। करे सघां थी या ईअं। सही। सो बुक्स एंड ट्रैवल तव्हांजा बडीज़ हुजणु खपनि। हर वाह। वक़्तु तव्हां सां गॾु ऐं हर वक़्तु तव्हांखे हुजे त असां घुमूं, बुक्स सही पढ़ूं। ॻाल्हि आहे, सही दैट इज़ अ ॻाल्हि आहे। लर्निंग थिंग फॉर यू। वेरी नाइस। अच्छा, फैमिली खे कीअं टाइम था ॾियो अॼुकल्ह, कीअं सभु शयूं मैनेज करे रहिया आहियो? वर्क लाइफ बैलेंस जेको आहे हिकु वॾो क्वेश्चन आहे अॼु जी दुनिया में। त स्पेशली लेडी खां इहो पुछियो वेंदो आहे की तव्हां घर खे ऐं उनखे। Time सो खे पिया इहो ई ॾियो, आहे त ॿ शयूं आहिनि तव्हां जिन सां वर्क लाइफ बैलेंस रखी सघो था। ऐं मां कोशिशि कंदी आहियां त मां इहे ॿ शयूं पंहिंजी लाइफ में रखां। हिकु त तव्हां ऑर्गेनाइज़्ड हुजो ऐं ॿियो तव्हां डिसिप्लिन्ड हुजो। सही। तव्हां अगरि डिसिप्लिन्ड आहियो, तव्हांखे ख़बर आहे की कहिड़ी शइ कहिड़े टाइम ते करणी आहे, तॾहिं ई तव्हां वर्क लाइफ बैलेंस रखी सघो था। अदरवाइज़ तव्हां जेको आहे न प्रोफेशनली साउंड रहंदा आहियो न पर्सनली। सो बहितर बि इन में आहे की तव्हां इक्वल टाइम ॾियो प्रोफेशनल लाइफ खे ऐं पर्सनल लाइफ खे, बिकॉज़ ॿई एस्पेक्ट्स लाइफ जा तमामु इम्पॉर्टेंट आहिनि। ज़बरदस्त। ऐं ॿिन्ही मां कंहिं हिकु एस्पेक्ट खे अगरि तव्हां इग्नोर कंदव त ॿियो एस्पेक्ट जेको आहे तव्हांजो लाइफ जो अफेक्ट थींदो। त बहितरीन में आहे की तव्हां ॿिन्ही एस्पेक्ट्स खे टाइम ॾियो ऐं टाइम तव्हां तॾहिं ई ॾेई सघो था जॾहिं तव्हां डिसिप्लिन्ड हुजो, तव्हां ऑर्गेनाइज़्ड हुजो। ज़बरदस्त। ऐं इनमें कोई मुश्किल कमु न आहे, का मुश्किल साइंस न आहे, करे सघिजे थो बिल्कुलु। करे सघिजे थो। अच्छा, ज़बरदस्त। तव्हां खां लास्ट क्वेश्चन इहो पुछंदसि त तव्हांजो स्टार कहिड़ो आहे? एक्यूरियस। एक्वेरियस। Yes. अच्छा, ऐं डेट ऑफ बर्थ? February 11.
February 11th Aquarius इलाही इंटेलिजेंट हूंदा आहिनि माशाल्लाह दैट्स यू आर थैंक यू सो मच ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे टाइम तव्हां तमामु सां शॉर्ट कचहरी करे हुयो बि सुठो लॻो किरण, ॾाढो सुठो लॻो। सेम हियर ऐं तमामु थोरी कचहरी रही तव्हां सां पर इंशाल्लाह नेक्स्ट टाइम तव्हांखे वरी दावत ॾींदासीं आई इंशाल्लाह। होप त तव्हां वधीक टाइम ॾींदा आई नो इंशाल्लाह। तव्हां बिज़ी आहियो जी, जी। ऐं तव्हांजी बि कुझु रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि वेंदे वेंदे असांजी भेनरुनि खे असांजे भाइरनि खे असांजे ॾिसंदड़नि खे तव्हांजे चाहींदड़नि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? मुंहिंजो मैसेज हमेशह नौजवाननि लाइ ई हूंदो आहे, एस्पिरेंट्स लाइ हूंदो आहे, एम्बिशियस माण्हुनि लाइ हूंदो आहे जेके कंहिं न कंहिं टारगेट ऐं कंहिं न कंहिं गोल जे पोयां महिनत कंदा आहिनि पिया। उन्हनि जे लाइ मुंहिंजो इहो मैसेज आहे त महिनत कॾहिं बि न छॾियो ऐं फेलियर्स खां कॾहिं बि न घबरायो। अगरि हिकु दफ़ो नाकाम थियो था त ॿीहर महिनत कयो, कंसिस्टेंट रहो ऐं जेको आहे न महिनत सां ई तव्हां पंहिंजी मंज़िल ते पहुची सघो था। ऐं कॾहिं बि ख़वातीन खे मां स्पेशली चवंदमि त कॾहिं बि तव्हां सेटल न थियो की मूंखे हे न करिणो आहे मां हे नथी करे सघां। डू नॉट सेटल फॉर द लेस। तव्हां हर उहा शइ करे सघो था जेको हिकु मुआशरे जो छोकिरो या हिकु मर्द करे सघे थो। ऐं अगरि तव्हांखे पंहिंजे पेरेंट्स जी तव्हांखे पंहिंजी फैमिली जी सपोर्ट आहे जी त बी योर सेल्फ ऐं महिनत कयो ऐं जेके बि तव्हांजे दिमाग़ में एम्बिशन्स आहिनि उनखे पूरे करण जी कोशिशि कयो। डू नॉट थिंक की तव्हां हे शइ नथा करे सघो ऐं महिरबानी करे अहिड़नि प्रोफेशन्स में अचो, अहिड़नि चैलेंजिंग जॉब्स ते अचो जंहिं जॉब ते या कंहिं प्रोफेशन ते अची करे तव्हां हिन मुआशरे जी रियल टाइम में ख़िदमत करे सघो। ज़बरदस्त थैंक यू सो मच ऐं जी थैंक यू सो मच। इंशाल्लाह ब्रेक खां पोइ तव्हां सां मिलूं था हिकु ॿिए गेस्ट सां गॾु सो काॾे न वञिजो जल्दी हाज़िर था थियूं स्टे विद अस। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं हींअर जंहिं गेस्ट असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जो नालो आहे ग़ुलाम अली सेठार ऐं इन्हनि जी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे हिकिड़ो फाउंडेशन जंहिंखे चइजे असवा हुरमत सेठार जे नाले सां। सो इलाही कमकार कंदा आहिनि ऐं ग़रीब माण्हुनि जी मदद कंदा आहिनि। उन्हनि खे सोलर पैनल्स बि लॻाए ॾींदा आहिनि, घरनि जी मरम्मत जो कमु थियो, घर ठाराए बि ॾींदा आहिनि, न्याणियुनि जी जीअं शादियूं थी वियूं, मतिलबु इलाही कम आहिनि जेके हिननि जे क्रेडिट ते आहिनि। सो उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? असवा हुरमत सेठार जेका तव्हांजी आहे फाउंडेशन आहे या ऑर्गेनाइज़ेशन हिनखे चइजे त इहो किथे आहे मूंखे इहो थोरो ॿुधाइजो। असांजी ऑफिस बेंस कॉलोनी लांडी मलीरन। अच्छा हिते कराची में ई आहे? अच्छा त तव्हां हिते कराची में ई कमु कंदा आहियो या कराची खां ॿाहिरि बि कमु कंदा आहियो? कराचीअ खां ॿाहिरि बि कंदा आहियूं। असल घणो असां ॿाहिरि जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में कमु कंदा आहियूं। अच्छा सही। त तव्हांजी एम्बुलेंस सर्विसिस बि आहिनि? हा पूरे सिंध में आहिनि अल्हम्दुलिल्लाह। सॼे सिंध में हलनि थियूं? जी जी। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह सही। त ही तव्हांजो कॾहिं खां कमु स्टार्ट थियो आहे ऐं वजह छा हुई हिन कम खे स्टार्ट करण जी? असल में कमु त असांजो रजिस्टर इहे जेके असां ट्रस्ट रजिस्टर कराई आहे हिन खे तक़रीबन 3 साल थिया आहिनि। अच्छा। वजह त इहा हुई त हीअ मां पंहिंजे अमड़ जे नाले सां जेको आहे सो हुरमत मुंहिंजे वालदा जो नालो आहे, सेठार असांजी कास्ट आहे, त हे मां पंहिंजे अमड़ जे नाले सां हिन खे रजिस्टर करायो। अमड़ असांजी मां नंढो हूंदो हुउमि त उहो ॻोठ में वेंदी त उते उन्हनि खे जेके मायूं ग़रीब आहिनि या आहिनि उन्हनि सां हेल्प कंदी त उनखे ॾिसी करे मुंहिंजे दिलि में जुस्तजू हुई त मां जेको आहे सो हिकिड़ो वॾो इदारो ठाहे करे माण्हुनि जी मदद कंदुमि, उन्हनि सां हेल्प कंदुमि। त उन जे हिसाब सां मां हिन जो बुनियादु रखियो। सही माशाल्लाह। त यानी टोटल तव्हांखे कमु कंदे केतिरो अरसो थी वियो आहे हिन में? असल में मां कमु त 1985 खां कंदो आहियां, लेकिन हे जेको असां हाणे जेको ज़ाहिर थिया आहियूं या जेको रजिस्टर करायो कमु उनखे 3 साल थिया आहिनि। सही। हा 3 साल थी विया आहिनि। अच्छा त यानी तव्हांजी हिन में एम्बुलेंसिस बि थी वियूं, सोलर पैनल्स थी विया, घर थी विया, पाणी हैंड पंप्स बि तव्हां लॻाए ॾींदा आहियो? जी जी। ऐं बोरिंग जो बि कमु कंदा आहियो? जी जी। जीअं थर में असां काफ़ी कमु कयो आहे अल्हम्दुलिल्लाह। थर में वॾा वॾा प्रोजेक्ट असां लॻाया आहिनि
ऐं उहो बोर कराए उन ते सोलर वग़ैरह लॻाए समर लॻाए करे वॾा टैंकर ठाराए करे उन्हनि खे पाणीअ जी सहूलियत ॾिनी आहे। अच्छा हाणे बि असांजो कमु अल्हम्दुलिल्लाह जारी आहे। थर जे बाउंड्रीअ ते कमु शुरू थिए थो। अल्हम्दुलिल्लाह असांजो कमु माना हलंदो ई रहंदो आहे। सही सही ज़बरदस्त। असां सां गॾु ॿिया गेस्ट बि हिते मौजूदु आहिनि ऐं पहिरें ब्रेक में तव्हां उन्हनि जो कलाम बि ॿुधो हुयो। त भाउ इहो ॿुधायो त तव्हां माशाल्लाह कॾहिं खां पिया ॻायो? अली असांखे 30-35 साल थी विया। अच्छा माशाल्लाह। जी। ऐं तव्हांजा उस्ताद केरु रहिया आहिनि? अली मुंहिंजो उस्ताद जो नालो आहे असां असुल जेकब आजम। अच्छा। मुंहिंजे उस्ताद जो नालो आहे उस्ताद अरबाब ख़ान खोसो। अच्छा अच्छा। उस्ताद माण्हू हुयो ख़ान साहब माण्हू। सही। जंहिंजा 100-150 शागिर्द आहिनि। अच्छा। गुलाब राय तव्हां ॿुधो हूंदो, उहो बि उस्ताद जो शागिर्द आहे। पोइ ख़िदमत कईसीं उस्ताद जी। उन ख़िदमत मां थोरो तको जेको मिलियो उहो अची करे पेश कंदा आहियूं। ख़िदमत जो सेवा कंदड़ सावा थी विया। सही। रखियल साईं चए थो उस्ताद साईं जॾहिं गुज़ारियो त पोइ असां वरी कराची आयासीं। चयोसीं मीडिया खे ॾिसूं, थोरो चुरूं पुरूं, आर्टिस्ट आहियूं, सिंगर आहियूं, महिनत कई त सिखियाऊं थोरो तको। त इन खे थोरो अॻियां कंहिं मंज़िल ते पोइ हिते दोस्तनि जा कुर्ब थी विया। सही। त तव्हां घणो करे सूफ़ी ई ॻाईंदा आहियो? ज़मानो बि ॻाईंदा आहियूं। ज़माने जा बि ॻाईंदा आहियो? जी, अच्छा। जी, मां जी। सम्झो त शायदि तव्हां सिर्फ़ु सूफ़ी ई ॻाईंदा आहियो। न सूफ़ी त ॻाईंदा आहियूं, उहो त हाणे हिकिड़ो अदबी फील्ड आहे। सही। बाक़ी पोइ पाण सम्झो था पेट खे बि ज़ाहिर आहे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। हा। पोइ शादियुनि मुरादनि में दोस्त संगत साथ जेके घुराइनि था, सही। असांजो जीअं त नालो आहे त उन नाले सां वरी ॿुधंदा आहिनि हा। त उस्ताद को कलाम ख़ुशी जो ॿुधायो, पोइ उहो बि पेश कंदा आहियूं। सही। जी त तव्हां सां गॾु तव्हांजो पुटु आहे? जी। त आतिफ़ अली समूह। जी। त इनखे कॾहिं खां शौक़ु थियो? छो माइक कोन अथसि त मां ईअं ॻाल्हाए नथी सघांसि। जी इनखे 3-4 साल थी विया आहिनि। 3-4 साल। हा। तव्हां ई हिननि खे सेखारियो आहे? जी अच्छा। जी जी। त तव्हांखे ॾिसी ॾिसी शौक़ु थियुसि या नंढे हूंदे खां ई मतिलबु उहो ॿुधी 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 ॿुधी? ॿुधी ॿुधी शौक़ु अथसि त बाबा ॻाए थो, मां बि इन स्टेज ते अचां, मां बि इज़त वठां। पोइ आहे त मिड़ई शोहरत जो कमु, शौक़ जो कमु आहे, हीउ सिखिया जो कमु आहे, महिनत जो कमु आहे। जेकॾहिं कोई बि महिनत कंदो त अलाह सिलो ॾींदो आहे महिनत जो। सही। अच्छा कॾहिं ईअं थियो एल्बम्स वग़ैरह तव्हांजा आया हुजनि, एल्बम्स में कमु कयो, जीअं CD जो दौर हुयो, कैसेट जो दौर हुयो? जी कैसेट जे दौर में मुंहिंजो मशहूरु कलाम आहे, अच्छा। ए पिरी कुझु राम कर मज़लूम मारे छा कंदे, अच्छा। दिलि त तोड़ क़ैदा जिस्म ॻारे छा कंदे। सही। हितां खां असां थोरो उभरियासीं। सही। चइनि माण्हुनि सुञातो, पोइ वरी मीडिया में आयासीं। अहिड़े तरीक़े सां छो त असां मुर्शिद रखियल साईं चीज़ल साईं जा मुरीद पोइ दरगाहनि ते वेंदा आहियूं कल्चर डिपार्टमेंट में, त पोइ उते जेको आहे सूफ़ी रंग हलंदो आहे, अदबी कलाम हलंदा आहिनि, ईअं ॿिया कलाम न हलंदा आहिनि। सही। सो उते जीअं लतीफ़ साईं आहे, सचल साईं आहे, रखियल साईं आहे, चीज़ल साईं, अहिड़नि बादशाहनि जा कलाम दरवेश सुठा सुठा अदब वारा माण्हू, सम्झदार माण्हू इहे कलाम ॿुधंदा आहिनि, इहे ॿिया कलाम न आहिनि ॿुधंदा। सो जेको हाल पोइ वरी उते ड्यूटी वञी ॾींदा आहियूं साईं चीज़ल साईं। इन खां अलावा छा कंदा आहियो? मतिलबु जीअं ॻाईंदा त तव्हां आहियो माशाल्लाह, पर इन खां अलावा बि तव्हांजी का नौकिरी या कुझु कंदा आहियो या बसि रुॻो इहो ई ॻाइणु? ॻाइणु कंदा आहियूं बसि। अॼु ॿियो कुझु बि न आहे पोइ कयो। अॼुकल्ह जे दौर में इन मां गुज़ारो थी थो वञे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, नंढड़ा वॾा थिया आहिनि, पुटड़ा वॾा थिया आहिनि, शागिर्द मुरादवंद आहिनि, ख़िदमत कंदा आहिनि, पुटड़नि जूं कंपनियुनि में नौकिरियूं आहिनि, बसि पोइ दाल मानी मौला हुसैन ॾिए थो इज़त जो। पाण बि प्रोग्रामनि ते ईअं न वेंदा आहियूं बग़ैर कंहिं घुराइण जे। सही। वेंदा आहियूं त जेके अदब वारा माण्हू असांखे घुराईंदा आहिनि त उहे असांखे राज़ी करे छॾींदा आहिनि। सही। सुठी ॻाल्हि आहे, जी। सुठी ॻाल्हि आहे, ख़्यालु जी। रखणु सुठी ॻाल्हि जी, आहे। हा। जी। अच्छा हींअर कहिड़ो कलाम था ॿुधायो? कोई सूफ़ी रंग आहे या कोई ज़माने जो रंग आहे? हाणे सूफ़ी रंग जो कलाम थो। अच्छा।
जान जान बुझिए शाल चमकी जोड़ी चटजियां ओ जरकायो जहान खे तुझी जोत जमाल जरकायो जहान खे तुझी जोत जमाल मन में रहल मीर जे ओ तुझा ख्वाब ख्याल मिलदा कोन मिसाल साजन तुझे ओ पिरी जो वसाते एहसान थी तो पिरी जो वसाते एहसान थी तो ओ पिरी जो वसाते एहसान थी तो छॾे घर असां मेहमान थी तो मेहमान थे पियो पिरी जो वसां एहसान थी पियो पिरी जो वसां ते एहसान थी पियो ओ छॾे जग असां वटि छॾे जग असां वटि मेहमान थे पियो पिरी जो वसां थी पियो आयो तबुरी की पिया सब नज़ारा आयो तबुरी आयो तबुरी की पिया सब नज़ारा सबूरो शहरेगी ओ सबूरो शहरेगी हैरान थी पियो पिरी जो वसाते एहसान थी पियो पिरी जो वसाते एहसान थी पियो छॾे जग असां वटि मेहमान थी पियो छॾे जग असां वटि मेहमान थी पियो पिरी जो वसाते एहसान थी पियो पिरी जो वसाते एहसान थी पियो साल मिले ते वधी वई हयाती उन साल मिले ओ उन साल मिले ते उन साल मिले ते वधी वई हयाती हू आयो त मुंहिंजो हू आयो त मुंहिंजो वॾो शान थे पियो पिरी जो वसां ते एहसान थी पियो पिरी जो वसां ते एहसान थी पियो छॾे जग असां वटि मेहमान थी पियो छॾे जग असां वटि मेहमान थी पियो पिरी जो असां ते एहसान थी पियो पिरी जो वसां ते एहसान थी पियो
थिए पियो पिरे जो वसाते एहसान थी पियो पिरे जो वसाते एहसान थी पियो छॾे जग असां वटि महिमान थिए पियो छॾे जग असां वटि महिमान थिए पियो पिरे जो वसाते एहसान थी पियो पिरे जो वसाते एहसान थी पियो एहसान थी पियो पिरे जो वसाते एहसान थी पियो छॾे जग असां वटि महिमान थिए पियो छॾे जग असां वटि महिमान थिए पियो पिरे जो वसाते एहसान थी पियो पिरे जो वसाते एहसान थी माशाल्लाह सर तव्हां इहो ॿुधायो त जीअं तव्हां माशाल्लाह एतिरो कमु करे रहिया आहियो एम्बुलेंस सर्विसिस बि तव्हांजी आहिनि त जीअं सॼी सिंध में तव्हांजी एम्बुलेंसिस हली रहियूं आहिनि एतिरो कमु तव्हां करे रहिया आहियो त तव्हांखे सपोर्ट गवर्नमेंट जी तरफ़ां या कुझु गवर्नमेंट जे तरफ़ां त कुझु बि न आहे अच्छा हा पोइ कुझु मेंबर वग़ैरह मिली करे तव्हां पाण कमु कयो पिया कुझु मिली करे कयूं था त घणो करे असां पाण ई कयूं था अच्छा पोइ अचे थो त अलहमदुलिल्लाह नथो अचे त बसि सही हा त मतिलबु एतिरो डोनेशन तव्हां वटि कलेक्ट थी थो वञे जो असांजो तव्हां असल में मां पाण बिज़नेसमैन आहियां सही अच्छा त पंहिंजी जेकी चैरिटी निकिरे थी उहो उन में इस्तेमालु कयूं था सही ऐं ॿिया जीअं मेंबर्स आहिनि ऐं कोई कॉन्ट्रीब्यूट करणु चाहे हा त अलहमदुलिल्लाह असांजो अकाउंट वग़ैरह सभु कुझु मौजूदु आहे अच्छा हा त उहो जेकॾहिं को करे थो त तमामु बहितरीनु ॻाल्हि सदका जारी आहे, उन हा। उन ॻाल्हि जे करे त असां चयूं था त को अचे ॾिसे कमु सही। या अची पाण असांजी हेल्प करे सही या जेको असां कमु कयूं था उहो अची पाण हथ सां करे इहे माण्हुनि खे असां दावत था ॾियूं त हीअ नेकीअ जो कमु आहे सही इन में असांजो हथु वंडाइनि असां ते हथु रखनि त असां जीअं पूरे पाकिस्तान में छा मुंहिंजो त इरादो पूरी दुनिया में आहे इंशाल्लाह हिन कम खे अॻिते फैलाइण वधाइण जो सही हा न न इंशाल्लाह हा चवंदा आहिनि त नियत साफ़ त मंज़िल आसान जी इंशाल्लाह अल्लाह बहितर कंदो त कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मां अली अकबर से कहतो ॻाल्हायां बोरडी खां जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र जी भाउ छा चवणु चाहींदव मां हाजी साहब खां सवाल करणु चाहींदुसि जी जी हाजी साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हाजी साहब तव्हां वॾो कमु था कयो माशाल्लाह ज़बरदस्त तव्हां हिते एम्बुलेंसियूं ॿिया नलका बोर हीअ तव्हां वॾो कमु कयो अथव माशाल्लाह मौला तव्हांखे वधाईंदो हिकिड़ो सवाल कंदासीं जी तव्हां कॾहिं प्यारु कयो आहे साईं इश्क कयो आहे हा इश्क कयो आहे इश्क त करणु बि खपे हलास सां मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो कोई दोस्त आहे ख़बर न आहे जी भाउ तव्हांजी शायदि कॉल ड्रॉप थी वई अच्छा मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो कोई सुञाणण वारो हुयो तंहिंजे करे एतिरी तव्हां सां हुजत करे वियो तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे ऐं इहा त वाकई तव्हां सही ॻाल्हि कई प्यार त कजे त अलाह सां कजे पहिरीं त ज़ात उहा ई आहे पाक ज़ात उहा ई आहे उन सां मोहबत कजे ऐं उन खां पोइ जेकॾहिं मोहबत तव्हां कयो था त पंहिंजे माउ पीउ सां कयो पंहिंजी औलाद सां कयो ऐं अॼुकल्ह जो जेको हिकिड़ी ज़ाल मुड़ुस जे रिश्ते में जेका हिकिड़ी नाचाकी आहे
ऐं फ़ज़ूल ॻाल्हियुनि ते आहे, मां त चवंदी आहियां फ़ज़ूल ॻाल्हियुनि ते आहे। जेकॾहिं वेही करे तव्हां पंहिंजा मसइला मसाइल हल करे सघो था त सुठी ॻाल्हि आहे। निवड़त तमामु ज़रूरी आहे इन रिश्ते में, ऐं पंहिंजे रिश्ते खे बचाइण जे लाइ तव्हांखे जेकॾहिं झुकिणो बि पए न त इन में का ख़राबु ॻाल्हि कोन्हे। ऐं इहो ॾाढो ख़ूबसूरत रिश्तो आहे। बराए महिरबानी मां अॼु इहो ई चवणु चाहींदसि त पंहिंजे इन रिश्ते खे संभालण जी कोशिशि कयो। अॼु जे दौर में तमामु घणी ज़रूरत आहे त असां पंहिंजा नंढा नंढा प्यार वारा जेके रिश्ता आहिनि उन्हनि खे संभालियूं। वक़्तु आहे ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी हाज़िर था थियूं। आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, 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 आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। वेलकम बैक व्यूअर्स। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं ऐं जेको आहे असां सां हिते गेस्ट मौजूदु आहिनि, उन्हनि सां सुठी कचेरी बि हली रही आहे। भाउ, जीअं हैंडपंप ऐं बोरिंग जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई, ऐं कराची जे एरियाज़ में अथर में तव्हां जेको आहे तव्हां ॿुधायो आहे त तव्हां खोड़ कमु कयो आहे। न्याणियुनि जी शादी जे हवाले सां बि ॿुधायो त उन्हनि जे ॾाज वग़ैरह में बि तव्हां हेल्प कयो था, उन्हनि जी शादियुनि में बि तव्हां हेल्प कयो था? इज्तिमाही शादियूं। अच्छा, इज्तिमाही शादियूं। अच्छा, उहे कराईंदा आहियो? जी जी। सही। त हिकिड़े वक़्त में केतिरियूं? असां तक़रीबन आख़िरी जेके लास्ट हुयो उहे 25 जोड़नि जूं शादियूं। 25 जोड़नि जी शादियूं। पोइ 25 जोड़नि जी शादियूं, 25 छोकिरियूं, उन्हनि जो ॾाज, हर शइ कीअं था मैनेज? हिन में त अलहमदुलिल्लाह काफ़ी माण्हुनि सपोर्ट कई। सही। हा। त उहे कराची में ई कयूं या कराची खां ॿाहिरि? हा, टंडो मोहम्मद ख़ान। टंडो मोहम्मद ख़ान में। सही। त पोइ उन खां पोइ उहे जेके जोड़ा तव्हां जेके शादियूं करायो था त उहे मतिलबु कीअं कराईंदा आहियो? उहे रिश्ता कीअं ईंदा आहिनि? उहे असल में उतां जा ॻोठनि जा माण्हू असांखे चवंदा आहिनि, जेके ग़रीब हूंदा आहिनि त असां वटि को बंदोबस्तु न आहे, ग़रीब आहियूं असां, और असां उन्हनि जी सॼी तफ़सील हथु कंदा आहियूं त वाक़ई इहे ग़रीब आहिनि या ईअं चवनि था। पोइ असां उन्हनि खे वरी इकठा करे, अच्छा, हा, पोइ वरी उन्हनि जो हिकु ॾींहं ते ई कराए छॾियो। अच्छा अच्छा, सही, ज़बरदस्त। ऐं सोलर पैनल जेके तव्हां लॻाए था ॾियो पिया त उहे मतिलबु फ्री ऑफ कॉस्ट आहिनि जेके तव्हां उन्हनि खे लॻाए था ॾियो? केतिरा केवी तव्हां उन्हनि खे लॻाए था ॾियो पिया? असल में 5 केवी या 10 केवी आहे, जेतिरो बोर हेठि वञे थो। हाणे हीउ जेको असां हाणे जेको बोर जो कमु शुरू करायूं था त उहो 600 फुट हेठि वञे थो। हे थर में माना आख़िरी जॻह बॉर्डर आहे इंडिया जी, उते लॻे थो। त उते तक़रीबन कोई 8-10 माना ॻोठ आहिनि, नंढा नंढा ॻोठ आहिनि, कंहिं में 15, कंहिं में 20 ॻोठ आहिनि। थर में पाणीअ जी वॾी सख़्तु ज़रूरत आहे। असां घणो कमु बि थर में कयो आहे। सही। त उहो अलहमदुलिल्लाह 600 फुट हेठि वञे थो त उन जे लाइ असांखे प्लेटां बि वधीक खपनि थियूं, या उन जे लाइ जेको सिस्टम आहे उहो वॾो हणणु खपे थो। तक़रीबन अहिड़े बोर ते असांजो 17-18 लख ख़र्चु अचे थो। अच्छा। हा, सही। हा, अलहमदुलिल्लाह काफ़ी असां कमु कयो आहे उते। असां न हिंदू ॾिसंदा आहियूं न मुस्लमान, जेके असांखे सम्झ में ईंदी आहे त हिननि खे लीड आहे, ही गुरबत आहे, त अलहमदुलिल्लाह असां उते कमु कंदा आहियूं। न, सुठी ॻाल्हि आहे, सदका जारिया आहे। ऐं अलाह साईं सिर्फ़ु नियतूं ॾिसंदो आहे। जी जी। ऐं दिलि में जेकॾहिं इहा ॻाल्हि रखिजे त फलाणो अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे, त पोइ मुंहिंजे ख़्याल सां इन कम में न बरकत थींदी, न ही कमु अॻिते वधी सघंदो। सही ॻाल्हि आहे। असां त सिर्फ़ु पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ इहो कमु कंदा आहियूं। बेशक बेशक। न इन में को असां ॾेखाव कंदा आहियूं, न असांजे दिलि में आहे, न कंहिं ते असां एहसान कंदा आहियूं। असां कयो बसि अलाह जे लाइ, ख़तमु। बेशक, सुठी ॻाल्हि आहे ॾाढी। अच्छा भाउ, जीअं त तव्हां ज़माने जा गाना बि ॻायो था, अॼुकल्ह हिकिड़ो ट्रेंड हली पियो आहे, सिंधी उर्दू, सिंधी इंग्लिश गाना, इन तरह जा कुझु ॻाईंदा आहियो? इंग्लिश उर्दू खे मिलाए कोन ॻाईंदा आहियूं। बाक़ी ॻाल्हि आहे जो ज़मानो ॻाईंदा आहियूं सुठे नमूने सां, अदब वारो ज़मानो बि अदब वारो हुजे। सही। अहिड़ो बि न हुजे जेको असांजी अहिड़ी उमिरि बि कोन्हे जो असां, अलाए अॼुकल्ह उमिरि जो त को कॉन्सेप्ट ई कोन्हे न हिन में, जंहिंखे जेको अचे थो ॻाए थो। न, उहो जेको अचे ॻाए त असां कुझु सिखियाऊं, असांखे अदब जी ख़बर आहे त अदब जीअं अॻूणे हमरा ॻाल्हायो, इहो अदब जे ख़िलाफ़ु आहे। अदब जे अंदरि माण्हू रहे त उहो बहितरु हूंदो आहे।
सो ज़मानो साफ़ सुथरो ॻाईंदा आहियूं, सुठो ॻाईंदा आहियूं, जेको सिक हुजे, मोहबत हुजे, उहो ज़मानो, जंहिंमें प्यार हुजे, ज़मानो बि उहो ॻाइबो आहे। अहिड़ो ज़मानो बि न ॻाए माण्हू जो जेको आहे सो न शरीयत जो न मज़हब जो ॿिन्ही जान को हलियो वञे, तरीक़ेकार हुजे। सो अहिड़े हिसाब सां ज़मानो बि न सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। तहज़ीब तमीज़ हर शइ जी हुजणु घुरिजे, जी सुठी ॻाल्हि आहे। ज़मानो उहो ॻाए जेको तव्हांखे बि सुकून अचे, ॿुधण वारे खे बि सुकून अचे, मज़ो बि अचे ऐं दिलि खे ख़ुशी बि अचे। हा सही। त हींअर छा था ॿुधायो, कोई ज़माने जो रंग बि ॿुधायो असांखे। चलो ज़मानो ॿुधायो। दुनिया को दौलत मिठी दुनिया को दौलत मिठी, मैं को अपना यार मिठा। जेको तरफों आवे यार दे, जेको तरफों आवे यार दे, वो सूर मिठा आज़ार मिठा। सॼे ॾींहं जी इबादत करूं, हिकु दिल बरदा दीदार मिठा। वो सिर कलम कराया के कबरानी, हुक्म देवे मंठा मिठा। वो परची जिमें परचावा, आखी तमेड़ बिचावा, तेरे तले ते न्यावा, माफी घिना ते कूंज तू परची, तू परची, परची जिमें परचावा, परची जिमें परचावा, आखी तमेड़ बिचावा, तेरे तले ते आवा, माफी घिना ते कूंज तू परची।
को ते तू परची मजबूर में मगरूर तू मजबूर दा फायदा न खिने मजबूर में मगरूर तू मजबूर दा फायदा न खिने मुकर कबरान तू कतला मुकर कबरान तू हुन बेवफा यारी न छिन आखिर तक पर जावा हर तकू समझा आखी तमेर बिचावा तेरे तने ते आवा आभी गिनाट गूंज तू परची परची जिवे पर जावा आखी तमेर बिचावा तेरे तने ते आवा आभी गिनाट गूंज तू परची ज़बरदस्त। अच्छा, व्हीलचेयर्स वग़ैरह भी तव्हां ॾिनियूं जी। आहिनि? व्हीलचेयर भी काफ़ी माण्हुनि में ॾींदा आहियूं। उहो त का सिलसिलो हलंदो रहंदो आहे। माण्हू ईंदा आहिनि जेके माज़ूर हूंदा आहिनि, जेके बेपहुच माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे व्हीलचेयर ऐं ट्राईसाइकिल जंहिंजा हथ सही हूंदा आहिनि त उन्हनि खे ट्राईसाइकिल जंहिंखे चवंदा आहिनि, हा सही। त उहे बि तव्हां पाण ख़रीद करे ॾींदा आहियो या उहे बि कोई अची तव्हांखे डोनेट न न कंदो असां आहे? ख़रीद करे ॾींदा आहियूं। ख़रीद करे कोई डोनेट नाहे कयो अॼु ॾींहं न ताईं न कंहिं? डोनेट बि कंदा आहिनि। कंदा आहिनि। हा व्हीलचेयर सही, कंदा आहिनि। सही। त उहे केतिरा हींअर मतिलबु माण्हू तक़रीबन, हूंदा जिन खे तव्हां ॾेई चुका आहियो? तक़रीबन 700-800 जे क़रीब हूंदा माण्हू। माशाल्लाह माशाल्लाह, सही। अच्छा, प्रोग्राम जो आख़िरी सवाल, मज़र सेठार तव्हांजो छा थिए? मज़र मुंहिंजो मामे जो पुटु आहे? हा। अच्छा, त मज़र जे लाइ कुझु चवणु चाहींदो? हा, मज़र हिकिड़ो बहितरीनु आहे। बहितरीनु इंसान हा न आहे छा? हा न अच्छा बहितरीनु आहे। असांजो प्यारो आहे इलाही। अच्छा, असांजो ख़्यालु रखंदो आहे। सेठार आहे इन जे करे त कोन था चओ? न न उहो बि सुठो आहे। सेठार खां अलावा बि। सही। अच्छा, हलो चओ था त असां मञूं था, न त मां त कोन मञां। हलो ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। वॾी महिरबानी भाउ, तव्हां सां कचहरी थी, सुठो लॻो ऐं अलाह साईं तव्हांजे कम में अञा बरकत विझे इंशाअल्लाह। ऐं कोई मैसेज ॾींदव? हा, बसि इहो मुंहिंजो मैसेज आहे त जीअं असां पंहिंजो इंसाननि जी ख़िदमत कयूं था त इंसाननि खे बि खपे त इंसाननि सां प्यारु कनि ऐं उन्हनि खे तकलीफ़ न ॾियनि। थी सघे त उन्हनि जे कमु अचनि, नथो थी सघे त कंहिंजी दिलि खे जेको आहे सो तकलीफ़ न ॾियनि। सही। त छो जो इंसानु अलाह खे वॾो प्यारो आहे। बेशक। कहिड़ो बि इंसानु आहे, रब साईं उन सां मोहबत करे थो त इंसान खे तकलीफ़ न ॾियणु खपे, उनखे परेशान न थियणु खपे। थी सघे त उनजे हथ खां, ज़बान खां, जिस्म खां ॿियो जेको इंसानु आहे उहो महफ़ूज़ हुजे। मां मुंहिंजो इहो आहे त इंसान सां प्यारु कयो ऐं इंसान जे कमु अचो। असल ज़िंदगी इहा, इंसान त पंहिंजी ज़िंदगी हर को पंहिंजे जीअण जे लाइ गुज़ारे थो। जेकॾहिं ॿिए जे लाइ माण्हू वक़ुफ़ु करे थो त असल त जीअणो इहो आहे, कंहिंजे कमु अचे, कंहिंजे ख़ुशियुनि में कमु अचे। ऐं इहो मां चवणु चाहींदुमि त हीउ जेको असांजो इदारो आहे इन में ऐं जेके मुखियर हज़रात ॾिसनि था इन में अचनि, पाण अचनि ॾिसनि, इन में डोनेट कनि, असांजो हथु वंडाइनि, असांखे दुआनि में यादि रखनि। त असां अल्हम्दुलिल्लाह हिन कम खे जीअं पूरो पाकिस्तान त छा, मुंहिंजो त इरादो पूरी दुनिया तक आहे हिन खे फैलाइण जो। ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो ॾींहुं ईंदो, तव्हां ॾिसंदव त असांजो कमु केतिरो फैलिजी वियो आहे। इंशाअल्लाह। वॾी महिरबानी भाउ, तव्हांजी बि वॾी महिरबानी। वेंदे वेंदे बि तव्हां खां कोई कलाम ॿुधंदासीं इंशाअल्लाह। थैंक यू भाउ, थैंक यू। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। Ah
पल पल कतल की तोई तेरे वगिया वाला वल वल कतल की तोई तेरे वगिया वाला पल पल मस्त बनावन ओ पल पल मस्त बनावन तेरे डोरियां डिंगियां चाला पल पल मस्त बनावन तेरे डोरियां डिंगियां चाला खैरन दे ख्याला बिच बसदा दिल पर जाने ओ मेरा माही मखन दा चाना